उमरकोट जहिड़े तारीख़ी हिन ज़िले में तव्हां तइलीमी जेका मजमूई हालत आहे उनखे कीअं पिया ॾिसो त काफ़ी सुधारो आयो आहे या अञा कुझु महिनत करण जी ज़रूरत आहे? सुधारे जी त हर वक़्तु ज़रूरत रहे थी। बिल्कुलु। हाणे इन में असां एसि ताईं बिल्डिंग्स जा मसइला आहिनि, फर्नीचर जा मसइला आहिनि, इहे काफ़ी तइदाद में हर ज़िले में हूंदा, उमरकोट में बि आहिनि। उमरकोट में वरी बोडूं आयूं, उन करे स्ट्रक्चर जेको आहे सो मुतासिर थियो ऐं ॿियो वरी डेवलपमेंट जो कमु बि रुकिजी वियो। उन्हनि जो सबबु विच में कोरोना जो अचणु, उहो डेवलपमेंट खे उन रोकियो। वरी जेको फ्लड आयो त उन में बि रिसोर्सिस जेके डेवलपमेंट वारा ओॾां हलिया विया ऐं हाणे वरी जेको ही क्राइसिस पैदा थियो आहे सॼी दुनिया में जेको थियो आहे, इन करे इहो डेवलपमेंट खे मुतासिर करे थो। इहे टे चारि क्राइसिस आहिनि त उन करे एतिरी डेवलपमेंट कोन थी सघी, डेवलपमेंट सेक्टर में एतिरो कमु कोन थी सघियो। पर हाणे हिकिड़ी सुठी ॻाल्हि हींअर थी आहे, जेका साईं सरदार शाह इहो हिकिड़ो क़दमु खयो त स्कूल स्पेसिफिक बजट वारो, उहा सभिनी स्कूलनि खे स्कूल स्पेसिफिक बजट आई आहे। सभिनी स्कूलनि खे 2.5 लख खां ऐं सम्झां थो मथे अमाउंट प्राइमरी ते जे हायर स्कूल आहिनि या हायर सेकेंडरी आहिनि उनखे त करोड़नि में अमाउंट आयो आहे, उन्हनि खे मिलियो आहे। हाणे हूं त 2 लख 2.5 लख थोरा महसूसु थियनि था हर हिकु स्कूल जे लाइ, पर सॼी सिंध जा ॾिसंदासीं त 18 अरब रुपया जेके आहिनि से उहे हेठीं सतह ते मिलिया आहिनि ऐं ग्रास रूट लेवल ते आया आहिनि, उन्हनि खे इस्तेमालु कजे। इहो सुठे नमूने सां इस्तेमालु ऐं पहिरियों तजुर्बो आहे, तंहिंजे करे हिन में थोरी रुकावटूं बि आहिनि ऐं थोरी हुन में नासमझ बि आहे ऐं तजुर्बो बि कोन्हे। वीडियो पावर जो इस्तेमालु कीअं थिए, छा थिए, ट्रेज़री सां कीअं, जेको प्राइमरी जो टीचर आहे उनखे एतिरी कोन आहे। पर असां हर हिकु तहलके में विया आहियूं त सभिनी खे वञी पैगाम ॾिनो त तव्हां जे गाइडेंस जे लाइ असां हर तहलके में फोकल पर्सन मुक़ररु कया आहिनि, उन खां वठो इन बजट खे जेतिरो यूटिलाइज़ करे सघो था त इहो करियो। जेकॾहिं तव्हां इन खे प्रॉपर नमूने सां बहितर नमूने सां करे वेंदा हलिया त अॻिते वरी गवर्नमेंट इन खे वधाईंदी। पर जेके तव्हां इन में प्रॉपर रिज़ल्ट न ॾेई सघिया त पोइ वरी गवर्नमेंट ॿियो को क़दम खणंदी। सही। अच्छा, उन बजट जे हवाले सां तव्हांजी इन सभिनी शयुनि ते नज़र हूंदी त वधि खां वधि बजट जेको यूटिलाइज़ थी सघे। माशाल्लाह। असां हिन वक़्तु जेको असांजो एजुकेशन में जेको सिंधी निसाब आहे उहो ज़रूरत मुताबिक़ आहे या अञा पुराणी सोच हुन में आहे? हाणे ॾिसो, निसाब हिकिड़ी मुंहिंजी ज़ाती राय आहे जेका मूं साईं एजुकेशन मिनिस्टर साहिब सां बि शेयर कई आहे। एजुकेशन जा जेके माण्हू अचनि था उन्हनि सां लाॻापियल सघनि, ख़ैर उहा मुंहिंजी ज़ाती सोच आहे। हा, उन में ईअं हुजणु खपे त फस्ट क्लास खां वठी 8वीं क्लास ताईं आउं चवंदो त सब्जेक्ट ई 4 हुजणु खपनि, सिंधी, अंग्रेज़ी ऐं मैथमेटिक्स, जिते उर्दू आहे उते उर्दू, इहे सब्जेक्ट हुजणु खपनि। बाक़ी हाणे ॿियनि सब्जेक्टनि जो अजायो बर्डन आहे ऐं ॿार जे मथां, जंहिंजो को बि रिलेशन आई कोन्हे, को किथे आई कोन्हे। मसलन जेकॾहिं 9th में ॿारु अचे थो, हाणे उते नयूं शयूं हुनखे मिलंदियूं, बायोलॉजी, फिज़िक्स, केमिस्ट्री, उन जो जेकॾहिं मैथमेटिक्स जो बुनियादु जो कमज़ोर हूंदो त पोइ केमिस्ट्री या फिज़िक्स में हू हली कोन सघंदो। पर जेकॾहिं मतिलबु त हेठां खां जेकॾहिं साइंस न पढ़ी आयो, ॿियूं शयूं न पढ़ी आयो, जेके आम साइंस, ज़राअत ऐं अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं रखी छॾियूं, न पढ़ी आयो त उन सां को फ़र्क़ु कोन थो पए। हुते त नई शइ शुरू थींदी। ऐं ॿियो हिकिड़ो जेको हाणे त उहो चेंज थी वियो आहे, छाकाणि हींअर जेके उस्ताद आया आहिनि, नवां भर्ती थी, उन्हनि खे अंग्रेज़ी सुठी अचे थी ऐं उहे हेठां खां अंग्रेज़ी पढ़ाइणु शुरू कनि था। अंग्रेज़ी जेका पहिरीं क्लास खे रखी वई हुई, ऐं मूं केतिरा ई स्कूल विज़िट कया, उन किताब खे केरु टच कोन कंदो हो। ऐं जेको पहिरियों सिस्टम हूंदो, असां जेको पढ़ियो 6वीं क्लास खां अंग्रेज़ी, त उन में ABC खां शुरू कराईंदो। ऐं हिन बि सिस्टम में इहो हो त हेठि टीचर ई जेको उनखे बि अंग्रेज़ी कोन आई, पढ़ाइण ई कोन आई अंग्रेज़ी उनखे। हाणे उहे उन्हनि अंग्रेज़ी जो बुक ॿार खे कॾहिं ॿारु खोलियो ई कोन को। हाणे जॾहिं हू 6वीं क्लास में पहुतो त 6वीं क्लास वारो त उतां खां पढ़ाईंदो जेको हुनजो सिलेबस हो। उन में ABC वग़ैरह त मां उनजो तसवुरु त हेठां खां सिखी आयो। नतीजे तौर ते 6वीं क्लास में असां उस्तादनि खे पुछियो, हुननि चयो त असांखे ABC खां शुरू कराइणो थो पवे।
जेको पहिरियों हो छाकाणि हेठां त कुझु हुनखे अंग्रेजी सम्झ में कोन्हे। कोन आई हाणे ही नवां टीचर आया आहिनि, हिननि खे अंग्रेज़ी जी नॉलेज आहे त ॾिसूं बहितर थियनि था या छा। न त मुंहिंजी त पहिरीं खां इहा तजवीज़ हुई त 5वीं क्लास ताईं जेको आहे सिर्फ़ु वेक्यूबुलरी ॿार जी जेका उन वक़्तु तेज़ हूंदी आहे ऐं हुनखे हुनजी मेमोरी में शयूं वेही रहंदियूं नंढे हूंदे, त वेक्यूबुलरी अंग्रेज़ी जी जेका आहे लफ़्ज़ जेको सिर्फ़ु जेके आहिनि उहे हुनखे यादि कराए वञनि। गिलास खे अंग्रेज़ी में छा खे चइजे थो, पाणी खे वाटर चइजे थो वग़ैरह, इहे शयूं हुनजी जॾहिं 6वीं क्लास में पहुचे त हुन लफ़्ज़नि जो तइदादु वॾो हुनखे यादि हुजे, हुनजी मेमोरी में हुजे, हुनखे स्पेलिंग हुनजी ईंदी हुजे, हुनजो प्रोनंसिएशन ईंदो हुजे, त पोइ हू 6वीं क्लास में सिर्फ़ु ग्रामर ऐं वग़ैरह सेखारींदो त उहो मुंहिंजी अंग्रेज़ी सुठी थी वेंदी। न त असांजे 6वीं क्लास खां पढ़ियल जेके ॿार हुआ उहे बि CSS कई, उहे बि ऑफिसर थिया, उहे बि थिया। त हीअ जेको पहिरियों वारो सिस्टम हाणे सुठा आया आहिनि, बहितर उस्ताद ॾिसूं था बहितर थिए। न त मुंहिंजो त इहो आहे।